إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. وقال الله تعالى في كلامه المجيد وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر كان يئوسا. हाज़िरीन जुमा बुजुर्गों नौजवान साथियों, अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया के अंदर जै पण इंसान के पैदा कये तो उनकी पैदाइश जो हिकिड़ो मक़सद आज़माइश है। अल्लाह ताला हर इंसान के अलग अलग तरीके से आज़माए तो कदें का आज़माइश इंसान की जान में जिस्म में हुए थी कि इंसान बीमार थिए या कदें के इंसान की आज़माइश खानदान में हुए थी जो इंसान के खानदान में कोई इंसान वफ़ात करे वञे। कदें के इंसान की आज़माइश उनकी माल ने मिल्कत में हुए थी जे धंधे में कमकार में कारोबार में नुकसान थी वञे। कदें का आज़माइश इंसान मथे समाजी लेवल की हुए थी कि सॼे समाज मथे सॼी कौम मथे को वॾी आज़माइश अची वञे। अल्लाह रब्बुल आलमीन अलग अलग तरीक़े से कौमें खे आज़माए थो। हालात कदें पण हिकिड़ा की न हूंदा। कदें का पां दुख में हूंदासीं, कदें का सुख में हूंदासीं, कदें खुशी हूंदी अने कदें गम हूंदो। ई मणे अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां पहला जो लिखियल है कि अल्लाह ताला पंहिंजी आज़माइश कंदो। अज़ीज़ भाइरो, हिकिड़ो इंसान जंहिंजो अल्लाह ताला मथे ईमान है, जेको इन वस्तु खे सम्झे थो, ॼाणे थो जे इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, कि बेशक अल्लाह ताला हर चीज़ मथे क़ादिर है। अल्लाह ताला चाहे ईअं करे सघे थो। अल्लाह ला करे को पण कम मुश्किल न आहे। पाण ॼाण हलो त पाण मथे जेकॾहिं को मुसीबत तकलीफ़ आफ़त अचे थी त पाण मायूस जपाड़ो थी वञूं था। हाणे कीअं की न थींदो, ॾींहं ॾुखिया ऐं अञा पण वधारे ॾुखिया ॾींहं अची था। पण हिकिड़ो मोमिन जंहिंजो अल्लाह ताला मथे ईमान है, जंहिंजी दिल ईमान से भरियल है,
वो इंसान कॾहिं पण अल्लाह ताला जी रहमत मां मायूस नथो थिए। हिनटाणे पाला करे जाम मुसीबतूं आहिनि, जाम तकलीफ़ूं आहिनि पाण मथे, जे पाण पंहिंजे अखी के साम्हूं ॾिसंदा आहियूं जे अल्लाह ताला जा घर शहीद थींदा वे, इन खां त वॾी मुसीबत पाण मुस्लमान लाइ करे कीअं न। हिकिड़ो इंसान जंहिंजे दिलि में राईअ जे कण जे बराबरि ईमान आहे, ने कंहिं क खूणे में इस्लाम ज़िंदा आहे, त जेकॾहिं उन इंसान वटि इहा ख़बर पुॼे थी कि अल्लाह ताला जो घर शहीद थियो है, तो उनके दिल में जरूर दुख थिए। अॼु पाण ॼाणूं हालात अहिड़ा आहिनि जे हर तरफ़ खां पाण मथे मुसीबतूं थो पइनि। जेको नओं ॾींहुं उगे थो त नई मुसीबत पाण मथे नाज़िल थी। गमे या पाण समाचार कढूं, ख़बर कढूं त ख़ासी ख़बर क्या बि नथी अचे। हर जगह मथां अहिड़ियूं ख़बरूं पाण मथे पुॼनि थियूं कि पाण मायूस थी वञूं था जे पुॼणु पूरो थींदो। पर हिकिड़ो इंसान जेकॾहिं ईमान वारो आहे त उन इंसान खे कॾहिं पण मायूस न थियो करे। अल्लाह ताला उहो आहे जेको पल भर में हालात के बदलाए छॾे। कुरान करीम जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे इंसान जी दुआ ज़िक्र कयईं, अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुदिल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। ए अल्लाह, ए मुल्क जा बादशाह, मुल्क जो असल बादशाह अल्लाह ताला है। दुनिया जा बादशाह टेम्परेरी आहिनि, वक़्ती तौर मथे आहिनि, अॼु जी सवार की न हूंदा। हिन धरतीअ मथे कई धाड़ेला आया आहिनि, हिन ज़मीन मथे कई इंसान राज कयो आहिनि, हिन ज़मीन मथे अहिड़ा पण इंसान आया आहिनि जे ज़मीन जे सॼे हिस्से मथे उन्हीं जो कंट्रोल हो। हिन ज़मीन मथे त फिरौन पण आयो, जंहिं फिरौन चयो हो अना रब्बुकुमुल आला, आऊं आंजो मिणी कता वॾो रब आहियां, आऊं रब आहियां। उन पिंड खे रब चयो हो कि मूं खां सिवा ॿियो को रब न आहे। मूसा अलैहिस्सलाम जरा चई जे रब त आसमान में आहे, तेर पिन जे वज़ीर खे चई वॾी बिल्डिंग बनायो ऐं आसमान मथे पुॼी मूसा जे रब खे निहारे असां कहिड़ो आहे। मज़ाक उॾाइण, ईमान वारे मथां मश्किरियूं थियूं आहिनि, ईमान वारे जो मज़ाक उड़ाए में आयो है, ईमान वारे के सताए में आयो है, ईमान वारे के दुख ॾिनी में आयो है। पण ईमान वारा इंसान जेकॾहिं सब्र कयूं था न उन वाट मथे रस्ते मथे कायम रहें था जेको रस्तो अल्लाह ताला जो रस्तो है, अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे माण्हू खे कॾहिं मायूस नथो करे। फिरौन जंहिंजे बारे में मुअर्रिखीन लिखें था कि तक़रीबन 400 वरे उन हुकूमत कई। 400 वरे हिकिड़ो इंसान हुकूमत करे। अॼु जी दुनिया में कोई इंसान 15 वरे को 20 वरे को 25 न 50 वरे केतिरी हुकूमत कंदो। 400 वरे हुकूमत कई। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए युदब्बिहु अबनाअकुम व यस्तहयु निसाअकुम, युदब्बिहुन अबनाअकुम। ए फिरौन जेको हुआ उन्हीं बनी इसराइल मते ई ज़ुल्म कयो जे ख़बर पवंदी हुई कि कंहिंजे घर में बच्चो जन्म इन करे आयो है ने पुत्र है त उहो मासूम बच्चो दुनिया में पुॼंदो हो, तंहिं ॿियो उनजी नेड़ी मथां छुरी फिरी छॾींदा हुआ। जे बनी इसराइल जो पुत्र जीअरो न हुअणो खपे, सवारे असांखे लड़ंदो। बनी इसराइल जे पुत्र खे उन्हीं ज़बह कयो, मासूम बच्चे खे जेको जन्म ॾींदा हुआ तंहिंखे ज़बह कयो। वयस्तहयून निसाअकुम, उन्हीं जी औरत खे छॾींदा हुआ एतिरे लाइ करे ई औरतूं असीं सवारे असां वटि रखंदासीं, इन वटां कमकार गिनंदासीं। अहिड़ो ज़ुल्म, ई ज़ुल्म बनी इसराइल मथे थियो। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन क़ौम में आया बनी इसराइल में, पर बनी इसराइल वारा चवंदा है मूसा
तू आवे तंहिंखां पहला पण असां मथे ज़ुल्म हो, तू आवे तंहिंखां बाद पण ज़ुल्म है, फर्क पूरो पियो है। मूसा अलैहिस्सलाम फरमायो असा रब्बुकुम अन यस्तखलिफकुम, सब्र कयो, सब्र कयो। अल्लाह रब्बुल आलमीन उहो है जो हिन ज़मीन जो वारिस आंखे बनाईंदो। ही मुहर्रम जो महीनो है, हुन जुमे ते 2 मुहर्रम वही पा रोज़ो रखियो हो। ये 2 मुहर्रम जंहिंमें पा रोज़ो रखूं था, ई ऊ ॾींहुं है जंहिं ॾींहं में अल्लाह ताला फिरौन खे घरक कयईं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में अची करे न यहूदियुनि खे पुछनि था जो 2 मुहर्रम जो रोज़ो ऐं कुला रखो था, त उन्हीं चयो कि असीं रोज़ो एतिरे लाइ करे रखूं था जे 2 मुहर्रम जो अल्लाह ताला फिरौन के गरक कयनि, मूसा जी कौम के उतारे पार कयनि। त मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो शुक्र मञींदे रोज़ो रखियो हो, त असीं पण रोज़ो रखूं था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नहनु अहक्कु बिमूसा मिनकुम, आं कता वधारे मूसा जा हक़दार असीं आहियूं, असीं पण रोज़ो रखंदासीं। 2 मुहर्रम जो रोज़ो पां जेको रखूं था, ई रोज़ो पां खे यादि दिलाए थो कि दुनिया जो बादशाह गमे एतिरो वॾो हुए, वो फिरौन बनी वञे, वो 400 वरी हुकूमत करे लाए, पर अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं के इनखे घरक कंदो। ईमान वारा इंसान जेकॾहिं सब्र कंदा त। पण मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जेकॾहिं पां ॼाण हलो तारीख़ जेको है मुसलमान जी कुर्बानी से भरल है। अहिड़ा पण इंसान हुआ जंहिं इंसान जो कीअं पण ॾोह न हो। सूरह बुरूज खे पढ़ो, सूरह बुरूज में अल्लाह रब्बुल आलमीन असहाबुल उखदूद जो ज़िक्र कयईं। उखदूद चवा जे खाई के, खाई जेको पां खॾा खणो था, चरी खणो था, इन चरीअ खे चवा जे अल्लाह उन्हीं माण्हुनि जो नालो रखे असहाबुल उखदूद, चरीअ वारा इंसान, खाईअ वारा इंसान। केर हुआ ई इंसान? हिकिड़े शहर जा इंसान हुआ जंहिं इस्लाम क़बूल कयो, ईमान वारा थिया। वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। अल्लाह फरमाए जो उन्हीं इंसान के जेको सज़ा ॾिने में आ वई, उन्हीं जो कीअं पण गुनाह न हो, कंहिंखे दुख कीन ॾिनो हो, कंहिंखे तकलीफ़ कीन ॾिनो हो, कंहिंखे कॾहिं कीअं चओ पण कीन हो, कंहिंजो नुक़सान पण कीन कयो हो। पण बादशाह ऑर्डर कयईं, हुकुम कयईं जे मेन जेको रस्ता रहिया, इन्हीं रस्ते जे ॿिन्ही पासे में चरी खणो। चरी खणे में आ वई, इन चरीअ में, इन खाॾे में, इन खाईअ में आग दुखायो, आग लगायो, आग लगाए में आ वई। अने हिकिड़े इंसान के जेको ईमान वारो हो, मुसलमान हो, उन खाईअ में जंहिंमें आग ॿरई पे उन में फिॼाए छॾियो, ॿरी विया, शहीद थी विया। कंहिंखे तकलीफ़ कीन ॾिनो हो, कॾहिं कंहिंखे की चओ कीन हो, सिर्फ़ हिकिड़ो जेको न हो इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद, जेको अल्लाह ताला मथे ईमान रखंदा हो हमेशा वॾा। यासिर रज़ियल्लाहु ताला अन्हु, सुमैया रज़ियल्लाहु ताला अन्हा, ई ऊ खानदान है जेको इस्लाम लाइ करे मक्के जे अंदर पहले मां पहलो शहीद थियो है। जरा इन खानदान मथे ज़ुल्म करे में आयो, अबू जहल ज़ुल्म कयईं, तकलीफ़ ॾिने ते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़रिया। यासिर रज़ियल्लाहु ताला अन्हु के ॾिठो, फिर फरमायो सब्रन आल यासिर फ़इन्न मौइदकुमुल जन्नह। ए यासिर जे कुटुंब वारा, ऐं सब्र कजा, अल्लाह रब्बुल आलमीन आला करे जन्नत तैयार कई। ॾुख आया आहिनि, तकलीफ़ूं आ वयूं आहिनि, मुसीबतूं आ वयूं आहिनि, ईमान वारा इंसान कॾहिं मायूस न थिया। अल्लाह ताला त उहो है जेको पत्थर मां पाणी कढी सघे थो। अल्लाह ताला त उहो है जेको दरिया मां रस्ता बनाए सघे थो। अल्लाह ताला त उहो है जेको यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी जे पेट में ज़िंदा रखी सघे थो। अल्लाह ताला त उहो है कि जंहिं मक्के मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बेयारो मददगार मजबूर लाचार थी करे निकिरणो पए थो, मक्के मां ॿाहिरि निकिरी करे काबे के साम्हूं निहारीनि था ऐं पोइ चवनि था ए अल्लाह जा घर, मूंखे तोसां मोहबत है, आउं तोखे छॾे कॾहिं न वञा, पण हिन शहर जा माण्हू मूंखे निकिरी मूंखे मजबूर कई था। ऊज मको जंहिं मके मां मजबूर थी करे रुई करे रवाना थिया आहिनि,
8 वरे पुठिया उन ई मक्के में बादशाह बनी करे आया है। वो इंसान है जै सतायो, जै दुख दिनो, तकलीफ ॾिनियो, मक्के मां कढी छॾियो, वो सर झुकाए करे सामा उबाई जाई जेको फैसलो कयो असांखे मंज़ूर है। अल्लाह रब्बुल आलमीन हालात के बदलाए तो। अल्लाह रब्बुल आलमीन जंहिंखे खपे तंहिंखे बादशाहत ॾे थो। अल्लाहुम्मा मालिकल मुल्क, ए मुल्क जा बादशाह, तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा, तू जंहिंखे खपे तंहिंखे बादशाहत ॾीए थो अने जंहिं वटां खपे तंहिं वटां घटेपन लाइए थो। अल्लाह रब्बुल आलमीन खे वार नथी लॻे। हालात खे ॾिसी करे कॾहिं मजबूर न थियो, हालात खे ॾिसी करे कॾहिं मायूस न थियो। अहिड़ा हालात जर अचनि तर इंसान जो ईमान मजबूत थियणो खपे, ईमान इंसान जो वधणो खपे। जे अल्लाह आउं मुसलमान आहियां, मुंहिंजो नालो इस्लाम वारो है, मुसलमाने वारो है, अने मुंहिंजी जेको मेन पहचान है वो अल्लाह जो घर मस्जिद है। हिन मस्जिद के जेकॾहिं को शहीद करे थो, हिन मस्जिद के जेकॾहिं को किराए छॾे थो, अल्लाह मोला करे मणी कथा वॾी दुख जी ॻाल्हि ई अचे। हालांकि मस्जिद शहीद पुठियां थी हुई, मस्जिद के वीरान पां पहिरीं करे छॾियो आहे। ये पंहिंजोपण गुनो है, ये पंहिंजोपण गुनो है जे हिनी अल्लाह जे घर के पां पहिरीं वीरान कयो है। पंहिंजे फरीअ में, पंहिंजे ॻोठ में मस्जिदूं आई, पर मस्जिद में नमाज पढ़े वारा केर आहिनि? इन गुनो जो जवाब केर ॾींदो? मस्जिद जी रूह जेको है, उहा रूह पां पहिरीं गॾी गिड़ी है। पुठियां खाली जिस्म बचो, इमारत बचई, उन इमारत ते ॿिए जटिला थियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पां मथे मुसीबतूं अचनि, अची वियूं, अल्लाह रब्बुल आलमीन आज़माईंदो, मुसीबतूं अची वियूं, तकलीफ़ूं अची वियूं, ईमान वारा मथे आवियूं हुयूं, पर कॾहिं पण हिकिड़ो इंसान पिंड जे ईमान जो सौदो न करे। कॾहिं पण हिकिड़ो इंसान पिंड जी ज़बान मां को अहिड़ो बोल न कढे जेको बोल कुफ्र जो बोल हुए। याद करे खुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु के जरा उन्हीं के फांसी मथे चाढ़ाए में आयो, तेरा काफिर पूछे था कि तौजी आखिरी ख्वाहिश, आखिरी तमन्ना जेकॾहिं को वे त असीं पूरी कयूं, आहे को तमन्ना, आहे को ख्वाहिश? फांसी जे फंदे मथे उबल आई। तेरा चयो मुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश है, चई मूंखे 2 रकात नमाज पढ़ण ॾियो। नमाज से मोहब्बत एतिरी वई, फांसी जे फंदे मथे पर नमाज जी ईमान कई था। अॼु पां ना निमरा चङा भला जोड़ कीअं परवाह न, अल्लाह जे घर करे कर पां मस्जिद के अञा पर न आयासीं। अफ़सोस जी ॻाल्हि बाला करे फांसी जे फंदे मथे आई, अने पुछे में अचे थो तौजी को आखिरी ख्वाहिश त असांखे चओ। फरमाई त मूंखे 2 रकात नमाज पढ़ण ॾियो। नमाज पढ़े था, जपाटो जल्दी जल्दी पढ़े था। नमाज मुकम्मल करे वो काफिरनि खे चए था जे मूंखे त अहिड़ो हो जे आउं वॾी नमाज पढ़ां, पण आउं जपाटो एतिरे लाइ करे पढ़ियो या जे आंखे लॻंदो मौत जे दरप में वॾी नमाज पढ़े थी, मूंखे मौत जो दरप न आहे। फांसी जे फंदे मथे जर उभा थिया तर वरी काफिर पुछे था जे तोखे असीं माफ़ करे छॾियूं, तोखे असीं छॾे ॾियूं, पण हिकिड़ी शर्त है, उहा शर्त ई है कि तूं तौजी ज़बान मां चओ कि काश मुंहिंजी जॻह मथे मुंहिंजो नबी वे आउं बची वेंदा। एतिरो खाली चओ। चेस नबी ते पुॼी की न थींदो? नबी मके मदीने में, तूं मके में आई, 400 किलोमीटर लम्हो है, पर ज़बान मां खाली तो एतिरो चओ जे मुंहिंजी जॻह मथे मुंहिंजो नबी वे, असीं तोखे छॾ ॾियूं, बस हिकिड़ो बोल चओ। हाय हाय, नबीअ से मोहब्बत मथे उ कुर्बान थींदड़ इंसान हुआ। पर चए था ए काफिरो मुशरिको, ऐं किन सोने में सुता पिया आहियो, ऐं चाहियो था जे आउं मुंहिंजी ज़बान मां चवां जे मुंहिंजी जॻह मथे मुंहिंजो नबी वे। सुनो, आउं त इन ॻाल्हि खे पण सहन ने बर्दाश्त न करे सघां जे मुंहिंजी जान बची वञे, तंहिंजे बदले में मुंहिंजे नबीअ जे पग में कंडो लॻे। मुंहिंजे नबी जे पग में कंडो न लॻणो खपे, भले आउं शहीद थी वञा। इहो वही मोहब्बत इस्लाम से न नबीअ से। पाण पण मुसलमान आहियूं। अहिड़ा हालात हज़ारों आंखें मिलंदा, तकलीफ़ूं मुसीबतूं माण्हू सहन कयूं आहियूं, कलमे माथा न कढियो, ईमान माथा न कढियो, अने पांखे पण गारंटी है पां इंशाअल्लाह अल्लाह ताला मथे भरोसो ने यकीन रखी करे चवंदा ईमान के पां पण करे किन छॾींदासीं।
पर पांजी भुल इहे जो पां अल्लाह जे घरे खे छॾायो, पांजी भुल इहे जो पां इस्लाम जे अरकान खे छॾायो, पांजी भुल इहे जो पां पंहिंजे अमल खे छॾायो। पां मुसलमान आहियूं, पां नाले वारा मुसलमान आहियूं, अठे ॾींहुं जुमे वारा मुसलमान आहियूं, जनाज़े वारा मुसलमान आहियूं, ईद वारा मुसलमान आहियूं, पर 5 टाइम वारा पां मुसलमान न आहियूं। हालात अहिड़ा पण आया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा में फरमाए, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लदीन खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वद्दर्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूल वल्लदीन आमनू मअहु मता नसरुल्लाह। ए ईमान वारा ऐं पूरो समझो था, पूरो गुमान कया आया जे जन्नत में आई ईअं दाख़िल थी वेंदा, हितां रवाना उते जन्नत में पुॼी वेंदा। एतिरी आसान जन्नत न आई। आम ते ऊ टाइम त आयो ज न आई। आम ते ऊ दुख न आया जेको आखां पहिरीं क़ौम मथे आया हुआ। उन्ही मथे दुख आया, उन्ही मथे बुख वई, उन्ही मथे तकलीफ़ूं वयूं आहिनि। अने हालात अहिड़ा ख़तरनाक थिया जे ज़माने जो नबी जंहिंखे अल्लाह नबी बनाए करे हलाए, उन नबीअ पण अल्लाह ताला खे पुछे, अल्लाह तुंहिंजी मदद कॾहिं अचींदी? ईमान वारा अल्लाह खे सॾ कई, अल्लाह मदद कॾहिं अचींदी? हेॾा दुख, हेॾियूं तकलीफ़ूं। वज़ुलज़िलू ज़िलज़ालन शदीदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, असां उन्ही खे झंझोड़े छॾियो, झंझोड़े। पर उन्ही ईमान मां थकी न कढियऊं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु ताला अन्हु अचनि था। मक्के में हुआ, तकलीफ़ूं हुयूं, दुख हुआ, 13 वरे गुज़री विया हुआ। 13 वरे दुख ॾिठो। तेरा हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु चए त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह ताला वटां दुआ कयो जो अल्लाह ताला पां मथां दुख हटाए छॾे। अॼु पाण पाए चऊं मौलवी साहब दुआ कयो, मियां साहब दुआ कयो, हाजी साहब दुआ कयो, अल्लाह ताला आसानी करे। नबीअ वटि आया आहिनि, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनटाणे काबे से बैतुल्लाह से टेक लगाए करे वेठा हुआ। हुज़ैफा बयान कई त या रसूलल्लाह दुआ कयो, अल्लाह ताला आसानी करे, दुख हटी वञे, पां केतिरियूं तकलीफ़ूं सहन कयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ैफा खे चवंदा, हुज़ैफा तकलीफ़ूं अञा आवयूं किथे? तकलीफ़ूं अञा आवयूं किथे? आखां पहिरीं ऊ पण माण्हू हुआ जंहिं माण्हूअ खे माण्हूअ ॿधी करे जीअरे जीअरे इंसान जो चम लाइ लाथा। जीअरे इंसान जो चम लाइण को आसान कम है? आनो पहला अहिड़ा पण इंसान हुआ, माण्हूअ लोखन जा ॾंधिया बनाए करे उन्ही के आग में गरम करे ने पोइ उन्ही जो गोश्त जेको निचोड़े ने ॿाहिरि कढी लाथो। ते पण उन्ही जी ज़बान मथे अहद अहद, अल्लाह हिकिड़ो, अल्लाह हिकिड़ो, अल्लाह खां सवाइ ॿियो केरु कोन आहे। उहो ॾींहुं पां मथे न आई आया हुज़ैफा, ॾींहुं उहो पां मथे न आई आया। आज़माइश हमेशा रही है, हमेशा रहंदी, पर मायूस कॾहिं न थियणु, कॾहिं पण न। जॾहिं पण मुसीबत अचे थी, ईमान वारा इंसान अल्लाह रब्बुल आलमीन मथे तवक्कुल ने भरोसो कई था जे अल्लाह ताला हालात खे बदलाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन ॾुखे पुठियां सुख खणी अचींदो। इन्न मअल उसरि युसरा, इन्न मअल उसरि युसरा। मुसीबत बेरी आसानी कोन आहे। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजी जेको मेन भुल ने ग़लती रही, अल्लाह ताला उनखे सूरह इसरा में बयान फरमाए, वइज़ा अनअमना अलल इंसानि अअरद वनअ बिजानिबि वइज़ा मस्सहु शर्रु कान यऊसा। अल्लाह फरमाए तो, असीं जर इंसान के नेमत ॾियूं था, नेमत से नवाज़े छॾियूं था, हर तरफ़ खां दरवाज़ा खोले छॾियूं था, पां मथे खुली विया, पां मथां दुख लही विया आहिनि, पां मथां बुखूं लही वयूं आहिनि, पां मथां तकलीफ़ूं लही वयूं आहिनि। अॼु पां वटि पैसो आहे, अॼु पां वटि दौलत है, अॼु पां वटि मिल्कत है, दुनिया जी हर की वस्तु पां वटि मौजूद है। 50-50, 60-60 ऐसी ऐसी लख जूं गाॾियूं माण्हू वटि मौजूद आहिनि। हिकिड़े इंसान वटि 300-300, 400-400 गाॾियूं मौजूद आहिनि। ज़मीन हिकिड़े इंसान वटि एतिरी पई है जे हली हली ने पूरी थी ज़मीन खुटे पण, एतिरा त माण्हू वटि ज़मीन जा वॾा वाड़ा पिया आहिनि। एतिरो पैसो पां वटि आयो आहे, पां घर भरिया आहियूं, पां मकान भरिया आहियूं। अल्लाह फरमाए तो, असीं नेमतूं इंसान खे ॾियूं था, अअरज़, गुरूर करे थो, घमंड करे थो, तकब्बुर करे थो, वनअ बिजानिबि, पासो फेरे भॼी वञे थो। यार जंहिं वटि पैसो आहे, जंहिं वटि मिल्कत आहे, जंहिं मथे अल्लाह ताला दरवाज़ा खोले छॾे,
सलाम कयो, सलाम की न जलींदा। वाट मथे उभा हूंदा, गाड़ी मटंदी, खाली खाली रहंदी पई, जले की न पुछंदा हले तो तूं न। कमकार है, मुसीबत में अची वियो, फोन कयो, फोन की न खणंदा। पैसो अचे तो गुरूर पैदा थिए तो। अल्लाह ताला फरमाए तो असी माण्हू के नेमतों ॾियूं था त माण्हू गुरूर ने घमंड कई था, पासो फेरे भॼनि था। वइदा मस्सहु शर्रु कान यऊसा, ने इन ही इंसान मथे जरा मुसीबत आ वई, तकलीफ़ आ वई, दुख आयो त मायूस थी वई। ॾही आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए फज़ू दुआ इन औरीस, जरा मुसीबतूं अचे थियूं तर वॾियूं वॾियूं दुआऊं कयूं, ऐ अल्लाह हाणे मुसीबत खे हटाए, ऐ अल्लाह हाणे दुख खे हटाए। ने पाण मिणी जी हालत इहा चए, पाण खे अल्लाह तेर यादि पए थो जरा पाण मथे को मुसीबत नाज़िल थिए, पाण सुखी आहियूं, सौंजा आहियूं, बराबरि आहियूं, ख़ुशीअ में आहियूं, अल्लाह पाण खे यादि न आहे, दुख में पाण खे यादि पए थो। हालांकि इंसान जेको मुसलमान है, ॿिन्ही हालत में, चाहे ख़ुशी वे चाहे गम वे, दुख वे के सुख वे, हर हालत में अल्लाह ताला खे यादि करे थो, कॾहिं अल्लाह खे भुले नथो। न्यारियूं ये पण पाला के हिकिड़ी मुसीबत है जो वर्षा जी सीज़न पाण वटां मटे पई, अञा सुधी पाण मथे मींहुं नाज़िल न थियो, वाट न्यारे वेठा आहियूं। हर को इंसान लोणा फेरे पियो, वॾर खे न्यारे पियो, वॾर अचे पिया, मटे पिया, पण नाज़िल थिए जो उन्हीं खे हुकुम नथो ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए हुवल्लज़ी युनज़्ज़िलुल गैस मिन बअदि मा क़नतू व यंशुरु रहमतहू। अल्लाह ताला तो हू है जो बारिश के तैर नाज़िल करे तो, बरसात के तैर वसाए तो, जरा माण्हू मायूस थी विया, तो मायूस थी विया आहियूं। पाण सोच पले छॾियो आहे, कहिड़ी ख़बर बरसात थी कि न थिए, मुंड लॻे तो हर ख़राब थींदी। न न न, हरगिज़ न, ज़बान मथे ई बोल हुअणो खपे इंशाअल्लाह ज़रूर बरसात। पण बरसात जर पाण मथे नथी थिए तर पाण दुआ कयूं था हाणे अल्लाह मींहुं वसा, हाणे अल्लाह मींहुं वसा। ईज अल्लाह मींहुं वसाए ॾे, पंहिंजा खेत्र पाण पोखींदासीं, हर जगह मथे हरियाली सावक थी वेंदी, डूंगरे के मालधारी चढ़ी वेंदा, पाणी पालर पीअंदा, ने हर के इंसान लाइ करे ज़मीन जा खज़ाना खुली वेंदा। पण जर अल्लाह जे नाले मथे ॾियण जो टाइम अची तो, ज़कात ॾियो, ज़कात ॾियो, तर मोह चढ़ी वेंदो। पाण खे मींहुं खपे थो, पाण खे बरसात खपे थी, पाण खे साओ साओ ताज़ो ताज़ो घाह पण खपे थो, पाण खे पलर पाणी पण खपे थो, खेत्र में पाण खे खेती पण खपे थी, पण बरसात खे नाज़िल करे वारो पाण खे नथो खपे, उनजो हुकुम पाण खे नथो खपे। पाण मन मौजी आहियूं, पाण खे ठीकु लॻे पाण ईअं कयूं, पर अल्लाह ताला मींहुं वसाए। अल्लाह पंहिंजी ॻाल्हि मञे, अल्लाह पंहिंजी दुआ सुणे, अल्लाह पंहिंजी रड़ सुणे, पाण अल्लाह जी सुई है, पाण अल्लाह जी सुई है। अल्लाह रब्बुल आलमीन जो ऐलान 5 टाइम थिए थो, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, मुसलमान हीअं वञे पियो, मुसलमान हीअं वञे पियो, बांग सुणंदो वञे, कॾहिं लोणो न आई फेरे, ऐं मींहुं बंदि थियो, मौलवी साहब दुआ कयो त अल्लाह मींहुं वसाए। अल्लाह उन्हीं जी सुणे थो जेको अल्लाह ताला जी सुणे था। जे कॾहिं पाण खे ई आहे जे अल्लाह ताला पंहिंजी सुणे त पाण पण अल्लाह जी सुणो। जर सद थी अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह मणी खां वॾो, अल्लाह मणी खां वॾो, लबैक चई करे पुॼी अचो, बेशक अल्लाह तो वॾो आहे। न पाला करे पंहिंजो धंधो वॾो आहे, पंहिंजो कारोबार वॾो आहे, पंहिंजो व्यापार वॾो आहे, पंहिंजो दुकान वॾो आहे, पंहिंजी रियाण वॾी आहे, ॾियूं मड़े वस्तु वॾियूं आहिनि, पाण अल्लाह खे वॾो नथा मञो। ज़बान से मञो पिया, पर अमल से पाण अल्लाह ताला खे वॾो नथा मञो। अज़ीज़ भाइरो, पाण मायूस न थियासीं, मायूस थियणो पण न खपे। नूह अलैहिस्सलाम 950 वरे तबलीग कयो, मायूस न थिया। 950 वरे पंहिंजी जाइ मथे थिए था, 2 सदियूं गुज़री वई, मायूस न थिया। इब्राहिम अलैहिस्सलाम 85 वरे जी उम्र मथे पुॼे था, पर मायूस न थिया, अल्लाह ताला वटां दुआ घुरनि था, ए अल्लाह मूंखे औलाद ॾे। जरा अल्लाह जा मलाइक फरिश्ता आया खुशखबरी खणे, जे इब्राहिम तोखे अल्लाह ताला खुशखबरी दे तो तोखे औलाद मिलंदो। तेरा घर वारी चए थी आऊं पूरी आहियां, ही पिंड पोड़ो है, हाणे औलाद क्या न थींदो। अल्लाह जा मलाइक चवनि था अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम चए अल्लाह जी रहमत मां केरु मायूस थींदो, असीं मायूस न थियासीं। यूनुस अलैहिस्सलाम मछली जे पेट में आई,
समंदर जे तर में आई इन हालत में अल्लाह रब्बुल आलमीन के सद कई त मायूस नहीं थिया। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जे शहर में वञे था, विया हूंदा उम्रे वारा हज वारा उन ताइफ जे शहर के ॾिठा हूंदा। हरियाली है, सावक है, आबाद है उहा शहर। इन शहर में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पागल चरियो चई करे मारे पत्थर हया, खून निकरियो मथे में जा अने जोड़ो खून से भरा थी वियो। अल्लाह जा मलाइका चए था ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई जे करे हुक्म कयो असी इनी ताइफ वारे इंसान के दी डूंगर जे विच में रखी करे इया पी छडियो कि चक्की अटे के पी में खत्म करे छडियो। जबान मां बोल निकरे था वलाकिन अर्जू अन युखरिज अल्लाहु मिन अस्लाबिहिम मन यअबुदुहु वला युशरिकु बिही शैया। ना ना हरगिज ना, बल्कि मुखे उम्मीद है अल्लाह ताला इन्हीं मावरे में जा एड़ा बच्चा पैदा कंदो, एड़ा इंसान पैदा कंदो, एड़ी औलाद पैदा कंदो जो अल्लाह ताला जी इबादत कंदा, शिरक न कंदा। ये जो औलाद जो ताइफ में आबाद है। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआ कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ए ओ इंसानो जे पिन जी जान मथे नफ्स मथे जुल्म कयो है, अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन पिन जी रहमत के नाज़िल पण कंदो। अल्लाह ताला दुख जा ॾींहं पाण मथां हटाए पण छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन मुसीबत जेको पाण मथे नाज़िल थियो इन के ख़त्म पण करे छॾींदो। पंहिंजी आज़माइश है, पंहिंजो इम्तिहान है। जेकॾहिं अल्लाह ताला मुसीबत हलाए त पाण सब्र कयूं, मायूस न थियूं अने अल्लाह रब्बुल आलमीन के पाण याद कयूं। अल्लाह नेमत पाण खे ॾिने त पाण शुक्र कयूं, अल्लाह ताला के भुलूं न। वर्षा जो नाज़िल नदी थी ये पण थींदी इंशाअल्लाह, जरूर थींदी इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन पाण गुनहगार के सामू किन नियारींदो, बेज़बान जानवर के सामू नियारे करे अल्लाह रब्बुल आलमीन मुंह वसाईंदो। अरे पाण मखलूक न आहियूं, हिन धरती मथे धरती हेठ हजारों लखों करोड़ों मखलूकात आहिनि जेको राति में अल्लाह ताला के सॾ करे चए अल्लाह तूं ही वसा, अल्लाह जरूर वसाईंदो। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पाण पिन के सोचे जो मक़ाम है, पाण पिन के गौर करणो खपे, सोचो खपे कि पाण किन वाट मथे वञूं पिया, पाण किन रस्ते मथे हलूं पिया, पाण कंहिंजा कलमा पढ़ूं पिया, पाण कंहिंजूं वाखाणूं कयूं पिया। पाण खे अल्लाह जी वाखाण कई खपे जेको अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे हर नेमत अता करे वारो आहे। पाण दुनिया जे इंसान जी वाखाण कयूं पिया, पाण वॾेरनि जी वाखाण कयूं पिया, पाण ॿिए कंहिं इंसान जी वाखाण न, वाखाण अल्लाह जी कयो, तारीफ़ अल्लाह जी कयो। जेकॾहिं मुसीबत नाज़िल थई त अल्लाह रब्बुल आलमीन हटाईंदो, ॿिए कंहिंजी ताक़त पण नाहे। बरसात बंदि थई त अल्लाह ताला नाज़िल कंदो, ॿिए कंहिं वटि पण रस्तो नाहे। मायूस न थियो, अल्लाह ताला में उम्मीद रखो। अल्लाह ताला आगे हथ फैलाए करे राति में अल्लाह रब्बुल आलमीन के सॾ कयो कि असीं गुनहगार आहियूं, खताकार आहियूं, सियाकार आहियूं। जेके मुसीबतूं आवियूं ये असांजे कारण आवियूं, असांजी गफ़लत है, असां पिन जी गफ़लत है, असांजा गुनाह ऐं असांजूं ग़लतियूं ऐं लापरवाही है जंहिंजे कारण असां मथे मुसीबतूं राति नाज़िल थी पई। असांजा गुनाह ऐं ग़लतियूं ऐं जंहिं आसमान जे दरवाज़े खे बंदि करे छॾियो आहे। असांजा गुनाह ऐं असांजा क़सूर ऐं जुर्म ऐं जंहिंजे कारण वॾर पाण मथे नमे नथा। अल्लाह के साम्हूं इक़रार कयो, मञो जे आउं गुनहगार आहियां, मञो जे आउं खताकार आहियां। हर को इंसान इक़रार करे आउं गुनहगार आहियां, अल्लाह रब्बुल आलमीन के सॾ करे अल्लाह मुसीबतनि खे हटाए पण छॾींदो ने आसमान जे दरवाज़े खे अल्लाह रब्बुल आलमीन खोले पण छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पलर पाण खे पाणी पीआरींदो ने पंहिंजे मुल्क खे अल्लाह रब्बुल आलमीन आबाद करे छॾींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी खे अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। पाण मुसीबत में, तकलीफ़ में, दुख में आहियूं, पंहिंजी दिलि टुटल है। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ करूं था अल्लाह रब्बुल आलमीन इन बड़ी मुसीबतें के पाण मथां हटाए दूर फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पक्का सच्चा मुसलमान बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे नेक नमाज़ी बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन आसमान जा दरवाज़ा खोले छॾे। अल्लाह ताला पाण ते रहमती बरकती मींहं वसाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे मुल्क खे आबाद फरमाए। अल्लाहुम्मा अस्क़िना ग़ैसन मुग़ीसन मरियम मरिया नाफ़िअन ग़ैर ज़ारिन आजिलन ग़ैर आजिल। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहीमतक वंशुर रहमतक व अहयि बलदकल मय्यित व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।